प्राइवेट इंस्टीट्यूशन्स में जेका मनमानी रही आहे, जेके प्राइवेट इदारा आहिनि, स्कूल्स और कॉलेजिस, इहा सोसाइटी में डिमांड ईंदी रही, असेंबली में पास थियो ऐं सभिनी जे साम्हूं इहो सवाल रहियो त भई जेतिरा बि प्राइवेट इदारा आहिनि उहे सिंधी पढ़ाइनि। दुनिया जा अलाए केतिरा मुल्क जेको असीं अंग्रेजी जे बुखार में वरतल आहियूं उन्हनि खे ख़बर कोन्हे त 7.5 अरब दुनिया जी पॉपुलेशन, उन मज़ा 1.5 अरब माण्हू अंग्रेजी स्पीकिंग आहिनि, ओनली 20% पॉपुलेशन ऑफ द टोटल प्लेनेट। ऐं उन में बि ओरिजिनली जेका फर्स्ट लैंग्वेज जंहिंजी इंग्लिश आहे उहे फ़क़ति 36 करोड़ आहिनि 7.5 अरब माण्हुनि मज़ा। जिन मुल्कनि जो लिटरेचर 300 साल 350 साल थिया हुजनि शुरू थिए खे इंग्लिश लिटरेचर, ऐं उहा धरती जेका विसारे वेहे थी, उनजो पस मंज़र 2500 सालनि जे अदब ते लिटरेचर ते मुहित आहे। दुनिया जी पहिरीं यूनिवर्सिटी इन इंडस वैली में कायम थी, उज्जैन नालो है यूनिवर्सिटी जो, टेक्सला का 12 किलोमीटर ते उनजा आसार मौजूद आहिनि, जिते कोतलिया चाणक्य ऐं चंद्रगुप्त मौर्य उन यूनिवर्सिटी में पढ़िया हुआ। असां सभु पंहिंजा पस मंज़र विसारे हिकिड़ी ज़हनी ग़ुलामी खे कंटिन्यू करियूं था। ऐं दुनिया में का बि लैंग्वेज, का बि ॿोली सिखण जो मुद्दो आहे 6 महीना। हिते 18 साल अंग्रेजी खे असीं पाण सां गॾु घेलींदा इदारनि मां असांजा स्टूडेंट निकिरनि था, जॾहिं हू मास्टर्स करे ॿाहिरि निकिरनि था त अंग्रेजी जा 2 जुमला बि हुननि खे ॻाल्हाइण लिखण सवला कोन था अचनि। इहो छा आहे? अॼु ज़ैबिस्ट मां मास्टर्स करे वियो, सिंध यूनिवर्सिटी मां करे वियो, मेरान यूनिवर्सिटी मां मास्टर्स करे जॾहिं हू PhD वञे थो करणु चाइना में, त हू 6 महीननि में पहिरीं चाइनीज़ लैंग्वेज सिखे थो। ऐं जर्मनी वञे थो, जर्मनी में 6 महीना जर्मनी ॿोली खे टाइम थो ॾे, ऐं हू एतिरो अहल थी थो वञे जो हुन में हू पंहिंजी 4 सालनि जी रिसर्च करे ऐं PhD डिग्री वठे थो। हीअ आख़िर हिते असां लाइ कहिड़ी मुसीबत आहे जो असीं इन सॼे बुखार मज़ा, इन फीवर मज़ा निकिरूं ई कोन था, लैंग्वेज फीवर मज़ा, कॉम्प्लेक्स मज़ा, ऐं प्रोफेशन थियूं ई कोन था। कंहिं ॿोलीअ में न सिंधी थी सवली अचे, न उर्दू चङी था ॻाल्हाए सघूं जहिड़ी अब्दुल रशीद साहब ॻाल्हाए थो, न अंग्रेजी फज़ीलत में ॻाल्हाए ऐं पढ़ी सघूं था। माना न असीं रहियासीं सिंधीअ जा, न रहियासीं उर्दूअ जा, न रहियासीं अंग्रेजीअ जा। वफ़ाक़ी हुकूमत लेखे कोन थी, नवाज़ शरीफ़ जो दौर हो, उहा स्टैक डाउन थी वई, उतां खां रेज़ोल्यूशन हली वई, खणण कोन ॾिनऊं, कमेटियुनि में रुलाए छॾियूं। तव्हांजी रियासत तव्हांजे उन्हनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियूं मञण लाइ तयारु कोन्हे, त कैम्ब्रिज सिस्टम वारा जेके लंडन में वेठा आहिनि उहे उन ॿोलीअ खे पंहिंजी उन में शामिल छो कनि? ये साॻी इंडिया में तमिलनाडु में पढ़ाया वञनि था प्राइवेट स्कूल्स, ये साॻियूं इंटरनेशनल चैन्स जेके आहिनि इहे साॻियूं इंडिया में मौजूद आहिनि, उते पंहिंजी मदर लैंग्वेज में पढ़ाइनि था। छो त इंडिया जी रियासत 24 ॿोलियुनि खे नेशनल लैंग्वेजिस डिक्लेयर करे चुकी आहे, जंहिंमें सिंधी बि शामिल आहे। हाणे जेके ही असां वटि मौजूद आहिनि हू चवनि था त तव्हांजी स्टेट, तव्हांजी रियासत जेका आहे तव्हांजी ॿोलीअ खे ऑनर कोन कयो आहे, एंड दे डोंट कंसिडर आवर लैंग्वेज के सिंधी ॿोलीअ खे शामिल कयूं। 12,500 जे क़रीब प्राइवेट स्कूल मौजूद आहिनि। 30 लख जे 28 खां 30 लख जे विच में सही सेंसस थियल कोन्हे। असां हाणे सेंसस कयूं पिया प्राइवेट स्कूलिंग जी प्रोफाइलिंग ऐं प्लस पब्लिक स्कूलनि जी प्रोफाइलिंग कयूं पिया, सही पिक्चर साम्हूं ईंदी त प्राइवेट स्कूल एग्जैक्टली केतिरा आहिनि रजिस्टर्ड। असां हीअ रजिस्ट्रेशन टेम्परली हुननि जी बंदि कई आहे। उहा इन करे बंदि कई आहे त हेसि ताईं ऑलरेडी जेके रजिस्टर्ड प्राइवेट स्कूल आहिनि, छा उहे लॉ ते केतिरा स्कूल इम्प्लीमेंट कनि पिया ऐं केतिरा इम्प्लीमेंटेशन न पिया कनि। हिकिड़ो रुगो मसइलो सिंधी ॿोलीअ जो न आहे, उनमें मसइलो इहो आहे त 10% ग़रीब शागिर्दनि खे बि उन्हनि खे दाख़िला ॾियणी आहे। जेकॾहिं 200 जी इनरोलमेंट आहे, जिते जंहिं स्कूल में सरदार शाह जो, अवैस कादिर शाह जो या मैडम रेहाना लॻारी जो ॿारु पढ़े त उते इहो राइट आहे त उनजे ॻोठ जे उन मिसकीन ग़रीब जो ॿारु बि पढ़णु खपे, जेको मलाह उते बछूं मारे सॼी ज़िंदगी मरी वियो हलियो, उहो बि उन सां गॾु वेहे। इहो लॉ उन्हनि खे प्रोवाइड थो करे, पर उहो कनि कोन पिया। ईअं असीं चवंदासीं त सलीस सिंधी जेका आहे उहे असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर जेके आहिनि उहे बि सलीस सिंधी पढ़नि, त उन्हनि जा ॿार घटि में घटि कराचीअ मां निकिरी जेकॾहिं नूरियाबाद पुॼंदा, इहो कोन चवंदा मैं सिंध गया था और सिंध से वापस लौट के आ रहा हूँ, वो नूरियाबाद को सिंध नहीं समझेगा, वो कम से कम मोइंजो दड़ो तक जाएगा और कारूंजर के हिल्स तक भी जाएगा कि वो भी वहां पे भी सिंध है और शिकारपुर भी सिंध है। तव्हां असांखे सपोर्ट इहा करियो, कंहिं बि स्कूल जो प्रिंसिपल जेकॾहिं उहो पेरेंट्स दाख़िला लाइ वञे थो उन वटि, त पहिरीं त तवको इहा रखनि था हू त असांखे एडमिशन मिली वञे, पर हिकिड़ो सवाल करण जो हर पेरेंट खे राइट आहे त उन प्रिंसिपल खां पुछनि त
त भाई तव्हां सिंधी छो कोन पिया हिते एंश्योर कयो पढ़ायो छो कोन पिया न त पंहिंजी शागिर्द पंहिंजे औलाद खे दाख़िल न कराईंदुसि। हू कमाई लाइ वेठा आहिनि, हू फी लाइ वेठा आहिनि। हुननि खे सुबुह जो फी न मिलंदी, सुबुह जो पैसा न मिलंदा, जेकॾहिं उहे पंहिंजा ॿार ॿाहिरि वठी वेंदा त सुबुह जो स्कूल कीअं हलंदा। हाणे ॿई पासा लेकून असांजे ॿिन्ही पासनि खां आहिनि। असांजे इम्प्लीमेंटेशन जो सवाल बि आहे, सोसाइटी मां बि असांखे इहो साम्हूं शइ अचे थी।